यामशोरो शहर तोड़े उन जे आसपास वारनि इलाइक़नि में वधंदड़ बदमनी लुटमार चोरनि तोड़े मुर्गी जे वापारियुनि खां 15 लख रुपया फुर करण वारे मामले ते वापारियुनि दुकानदारनि तोड़े सियासी समाजी धुरियुनि जे सॾ ते शहर में मुकमल शटरबंद हड़ताल कई वई। शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा शाही बाज़ार, सोनारा बाज़ार, सेंडोस रोड, मेन बाज़ार मुकमल तौर बंद रही। बदमनी ख़िलाफ़ कारोबार मुकमल बंद रखियो वियो आहे। बदमनी ते ज़ाब्तो आणे एसएचओ यामशोरो मज़हर नाइज खे हटाए वापारी खां फुर कयल रक़म वापस कराइण जो मुतालबो कयो वियो। यामशोरो में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ शहर में मुकमल शटरबंद हड़ताल रही। उन सिलसिले में वापारियुनि ऐं दुकानदारनि जो चवणु हो त इल्म वारो शहर यामशोरो ॾींहों ॾींहुं बदमनी जे वर चढ़ी वियो। पुलिस अदम दिलचस्पी जे करे शहरी हिते ग़ैर महफ़ूज़ आहिनि। हथियारबंद यूनिवर्सिटीज़ जे शागिर्दनि समेत शहरनि खां लुटमार करे वञनि पर केरु नोटिस वठण लाइ तयार नाहे। अफ़सोस सां चवणो थो पवे त पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। उन लाइ फुर कयल रक़म वापसि कराए अमनो अमान जी सूरत हाल बहाल कई वञे।